नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु क्वेश्चन पुछणो है। हाँ त गीता में हिकिड़ो वृतांत ईंदो है हाँ कि अर्जुन खे हाँ अखंड ज्योति जो साक्षात्कार करायो हाँ ऐं उनमें उनखे ॾिसण थो अचे कि तमामु घणो तेज परमात्मा जो। हाँ त छा एतिरो तेज हूंदो है? ॾिसो जेको ये ॾिनल आहे न तेजोमय, त ये तेज मतलब ये गरम हिसाब सां न आहे। हिनजो अर्थ परमात्मा चए थो कि मां सर्व शक्ति संपन्न, सर्व गुणनि सां संपन्न ऐं उनमें केतिरी शुद्ध शक्ति हूंदी अथसि न, त उहो शुद्ध शक्तियूं कोई कलयुगी आत्मा ईअं साम्हूं अचे। जी अर्जुन भी तो ॾेखारींदा आहिनि न, कलयुग जे अंत में ई हुयो, हुनखे कृष्ण अची करे ईअं गीता ज्ञान पियो ॿुधाए, साम्हूं महाभारत जी लड़ाई हुई। त हिक तरीक़े सां मतलब अर्जुन जी आत्मा भी कलयुगी आत्मा हुई न। अच्छा, अहिड़ी कलयुगी आत्मा त ॾिसो अर्जुन भी त भई महाभारत जी लड़ाई जे समय अगर भगवान गीता ज्ञान ॿुधाए थो त मतलब कि अर्जुन भी कलयुगी आत्मा है न, छोकी हाणे कलयुग जे अंत में उहा लड़ाई हलंदी। त कलयुगी आत्मा जॾहिं एॾी शक्तियूं शुद्ध शक्तियूं हुनजे साम्हूं अचनि, परमात्मा हुन केॾी शुद्ध शक्ति सां दर्शन ॾे, त उहो सहन थोड़ी करे सघंदा न। हाणे ॾिसो देवियूं केॾी शुद्ध हूंदियूं आहिनि, हुननि जे अॻियां कोई आसुरी स्वभाव संस्कार वारी आत्मा हली वञे त कीअं चिल्लाईंदी आहे। त इन करे उहो चए पियो कि बस करो, मूंखे तव्हांजो तेजो में ॾाढी तेज थी लॻे, अर्थात कि मां ये सहन नथो करे सघां, छोकी परमात्मा जी शक्तियूं भी पाण धीरे धीरे आत्मा पंहिंजे अंदर धारण कंदी आहे। हुन समय त हुनखे हुन चईंसि मूंखे ये तुंहिंजो रूप साक्षात्कार कराए, त परमात्मा त पंहिंजो रूप साक्षात्कार कराए। लेकिन हाणे परमात्मा जेको असांखे चवनि था कि मां एॾो तेजोमय न आहियां, सूर्य मुआफ़िक जी सूर्य जी किरणियूं कॾहिं कॾहिं न तेज लॻंदियूं आहिनि, पूरी गरम गरम। परमात्मा हिन तरीक़े सां तेजोमय न आहे, लेकिन परमात्मा में सर्व शक्तियूं, सर्व गुण, सर्व कलायूं, सभु कुझु अथसि। सच्चो आहे न, त कंहिं आत्मा खे सच्चाई भी साम्हूं अचे त उहो सहन न करे सघंदो आहे। कई आत्माउनि खे हूंदी अथव कि कई आत्माउनि जे ईंदे ई कहिड़ी कहिड़ी आत्माउनि खे सुठो न लॻंदो, मतलब वो हुनजे साम्हूं वेही न सघंदियूं आहिनि। अच्छा, हाँ, इहो तव्हां कॾहिं दुनिया में ॾिठो हूंदो, कोई भी कूड़ी आत्मा हूंदी आहे न, सच्ची आत्मा जे साम्हूं कॾहिं भी न ईंदो, वेही न सघंदी आहे हुनजे साम्हूं। त परमात्मा ख़ैर आयो त पंहिंजे लाइ ई आहे, पाण खे सच्चो ठाहिण लाइ। लेकिन जीअं जीअं पाण धीरे धीरे परमात्मा खे यादि कंदासीं, जीअं जीअं पाण भी पंहिंजी ग़लतियुनि खे एहसास कंदासीं ऐं पाण भी परमात्मा खे चईंदासीं कि हा बरोबर मूं में ये ग़लती आहे, त पाण खे पंहिंजे अंदर वो परमात्मा जी सर्व शक्तियूं समाइजी ईंदियूं, अची वेंदियूं ऐं पाण भी बाप समान उहे सर्व शक्ति संपन्न ठही वेंदासीं। त पाण खे परमात्मा जे संग में रहण में ॾाढो सुठो लॻंदो। हाणे भी दुनिया में कई आत्मायूं भगवान जे साम्हूं वेही न सघंदियूं अथव, कंहिं भी मंदिर आदि या गुरुद्वारे या वॾे वॾे महात्मा या भगवान जो नाम भी न खणी सघंदियूं आहिनि। छो? छोकी उहे सच खां हिकदमि परे आहिनि। उहे सच जी शक्ति उहे साम्हूं सहन ई न करे सघंदियूं। अच्छा, त हिन जो मतिलबु इहो आहे कि अर्जुन कलयुगी आत्मा हुई, हालांकि पाण सभु इहो उहो ई समय तो हले जॾहिं भगवान धरती ते आयो आहे ऐं पाण खे हीअं ज्ञान ॿुधाए थो, पाण खे चए थो मूंखे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो, त तव्हां में बि मुंहिंजी जेकी सर्व शक्तियूं अथव उहे तव्हां में अची वेंदियूं। लेकिन धीरे 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 ये शक्ति ईंदियूं आहिनि जॾहिं आत्मा पंहिंजे पाण खे पहचानदी आहे। ठीकु आहे? अच्छा जी, हाँ जी दीदी, ठीक है, थैंक यू।